वारहे में हथियारबंदन था सहाफ़ी रतोरत मरणी हालत में अस्पताल मुंतकिल। जवाबदार फरार। वारहे भरिसां ॻोठ जुड़ाणी शरीफ रोड सां ईंदे रोज़ानो ग्राफ जी रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली नोहाणी ऐं संदसि भाउ अब्दुल हमीद हथियारबंदन था सख्त ज़ख्मी। मरणी हालत में लाड़काने अस्पताल मुंतकिल। होश में अचण बाद सहाफ़ी ज़ुल्फ़कार नोहाणो ॿुधायो त ॻोठ मां वापसि शहर अची रहिया हुआसीं त रस्ते में 4 जवाबदारनि हथ ॾेई गाॾी फिरण जी कोशिश कई। जंहिं मज़ाहमत करण ते नोकदार औज़ारनि सां खेनि ज़ख्मी करे बेहोशी वारी हालत में फिटो करे जवाबदार फरार थी विया। हुन ॿुधायो त गाॾी न बीहारण तां जवाबदारनि मथसि फायरिंग करे कंट्रोल कयो, जंहिं बाद असां मज़ाहमत कईसीं। ॿिए तरफ़ शुरूआती इलाइक़ाई ख़बरुनि मूजिब सहाफ़ी ज़ुल्फ़कार ऐं संदसि भाउ मथां व्याज जी रक़म ॾेई सघण तां बाअसर व्याजनि मथसि हमलो करे ज़ख्मी कयो ऐं गाॾी फिरण जी कोशिश कई, जंहिं तां सहाफ़ी खे मरणी ॾिसी गाॾी छॾे फरार थी विया। अहिड़ी तरदीद कंदे सहाफ़ी ज़ुल्फ़कार चयो त हिन मथां को बि व्याज नाहे। जवाबदार गाॾी फुर करे रहिया हुआ। मज़ाहमत ऐं सुञाणप बाद हिननि मारण जी कोशिश कई। हुन चयो त हिकु जवाबदार बख़्शियल कारड़ो चांडियो खे सुञातो, बाक़ी ॿियनि खे ॾिसी सुञाणे सघां थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची